ताज़नि बरसातुनि जे वसकारे खां पोइ पाणीअ जी खोट जो शिकार ऐं ॾुकार सटियल जातीअ जे साहिली पटी वारे इलाइक़े लाखा ते फितरी हुस्न निखरी पियो आहे। बरसातनि बाद लाखा ते हथ सां ठाहियल ऐं खोटियल तरायूं, तलाउ, खूह बरसाती पाणी सां भरजण सबबि जाती, चोहड़ जमाली, शाह बंदर, गोलारची, झंपीर ऐं ॿियनि इलाइक़नि खां मालवंद माण्हू चौपायो मालिक आहे लाखा पहुची पंहिंजा आरज़ी अझा अॾे छॾिया आहिनि। बरसातुनि बाद लाखा ते निकिरी आयल फितरी सूंहं सां फुटी आयल क़िस्म क़िस्म जे सावन गाहण सां साहिली पटी साई चादर ओढ़े वरिती आहे, जिते धनारनि जे टोलनि ऐं ॿोलियुनि साहिली इलाइक़े लाखा जो जोभन मोटाए वरितो आहे। वसबाद आरज़ी तौर ते चौपायो मालिक आहे आयल मालवंदन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾाढो भलो थींदो, 2-3 महीना अहिड़ो सुकून थींदो आहे त ॾाढो मज़ा लॻंदो आहे। वाह ॿियो जाम मच्छर न को ॿियो का शइ कोन हूंदी आहे। हा, सिंध में ॾाढो मच्छर थींदो आहे, बसि माल कटे त ॿाहिरि रण में भॼी वेंदा आहियूं 2-3 महीना खां। हिते माल जो अंदाज़ ई कोन हो, सिजा हल्का वठी जाती खां वठी टोटल माल ते मिली गॾु थींदो आहे। पाणी ॾाढा तराई भरी पिया जे साम्हूं पाणी ॾाढा फर्स्ट क्लास खेॾण पिण मज़ा लॻे पिया। माल में खीर बि जाम सुठा थींदा आहिनि। लिचण जो माल कंदा, खीर बि ॾाढो मिठो थी वेंदो आहे, फर्स्ट क्लास ते चांहि बाई थींदियूं आहिनि। नालो लिचण, हिकिड़ो लौंडो, हिकिड़ो वल, हिकिड़ो धांजोरो। माल हिते उठियूं ईंदियूं आहिनि, रिडूं ईंदियूं आहिनि, ढगियूं ईंदियूं आहिनि, मेयूं ईंदियूं आहिनि, 4 माल ईंदा आहिनि हिते। हिते माण्हू 3 महीना खां रहंदा। माण्हू जो को अंदाज़ ई कोन्हे। नंढे इलाइक़ा आहे न थोरो परते, थोरो नंढे इलाइक़ा में ॿार 2-3 ईंदा आहिनि, हर क़ौम ईंदी आहे हिते। हज़ारे माल आया आहिनि। पंहिंजो पासो जेको टोटल आहे सिजाल खां वठी अहिड़ा कोठीअ खां वठी टोटल माल हिते आयो। बसि सुकून इहो आहे त बसि माल ॿियो वजह इहो मच्छर ॿिए खां बतो पियो आहे, मख वख कोन्हे, उन जे करे सुकून आहे। माल सही चरे पियो, सीम सही आहे। बरसाति पवंदी आहे पोइ असां हिते माल काए ईंदा आहियूं, माल खे सुकून ईंदो आहे, गाह थींदो आहे। इन वजह सां ईंदा आहियूं, 2-3 ॾींहं हिते महीनो ॾेढ हूंदा आहियूं, पोइ वरी बरसाति खुटी वेंदा, पोइ वरी वापसि हलिया वेंदा आहियूं। बरसाति जे ज़रिए तलाउ असां ठाराईंदा आहियूं पंहिंजे पैसनि ते, पोइ तलाउ में बरसाति जे ज़रिए पाणी पीअंदो आहे, पोइ पाणी महीनो 2 हलंदो आहे, पोइ पाणी खुटंदो आहे, पोइ असां हलिया वेंदा आहियूं। वसकारे बाद साहिली पटी लाखा ते आयल ख़ूबसूरती सां क़ाइमु कयल आरज़ी अझनि में राति जो चंड जी चांदराण में वॾनि जूं कचहरियूं क़ाइमु थी वियूं आहिनि। ॾोर बैत, गुझारतूं, लतीफ़ा ऐं अलगोज़े जे सुरनि सां सांझी साण लाखा जी ख़ूबसूरती दिलकश बणिजी वञे थी। लाखा में नामर अलगोज़े नवाज़ मोहम्मद आचार सुरनि जी वरखा करण बाद सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी आहे मालवंद माण्हू ॾिसी करे, हिते जा माल ॾिसी करे। हिते गाह एॾो आहे जो अचूं था त बाक़ाइदे गोॾे जो गाह थो साओ ॾिसण में अचे। अॻियां हली करे जेको हे माल वारा माण्हू सुखिया थींदा, ईअं सम्झ त माल जे मुल्क खां बि हिते वधीक मज़ो लॻो पियो आहे। जाती जी साहिली पटी लाखा जेको माज़ीअ जो शाहूकार इलाइक़ो सॼो वेंदो हो, उते लाॻीतो पाणी जी खोट हिन इलाइक़े जी ख़ूबसूरती खे वीरान बणायो हो। पर जॾहिं बरसातूं वसियूं त कुझु महीननि लाइ लाखा पंहिंजे जोभन सां जागी पियो आहे। हिते आरज़ी अझा अॾींदड़ सिंध हुकूमत ऐं ज़िले हुकूमत खां घुर कई आहे त साहिली पटीअ जे लाखा समेत ॿियनि हंधनि ते वॾा तलाउ, तरायूं पकियूं करे ठहिरायूं वञनि त जीअं उन्हनि में बरसाती पाणी घणे मिक़दार में जमो थी सघे।